पुट संत खे एट ए टाइम हिकिड़ो शेवादारी खपे जेको राज़दार हुजे ऐं संत जेकॾहिं स्वस्थ आहे त पंहिंजे खे क्रिया करे पियो तूं अखियूं ॿूटी वेठो रहो जंहिंमहिल सॾु थिए न त क्रिया में तुंहिंजो वरी मन हेॾे होॾे थींदो ऐं भुल न खाओ तूं पंहिंजो ध्यानु वेठो जॾहिं तूं भॻवानु अचे मूंखे शेवा में वठो शेवा वठण जो इहो तरीक़ो आहे चुप करे वेठो रहो जंहिंमहिल असां हिनखे घुर्ज थिए पुट आहे बसि तुंहिंजी अॻे शेवादारी मोकिलाईंदा हुआ शेवा करे जेका जंहिंखां पुॼी जेतिरो हुयो आस्थान अॻियो वेंदा पुट हलंदे जीअं हुकुम मां जे हुकुम सां त काई अहिड़ी शेवा हूंदी जेका उन खे कराइणी आहे हा पुट हे कयूं पोइ वञ उनजो वॾो मूल आहे तूं पंहिंजे लाइ जेकी बि करे आहीं पर संतनि खे अलाए छा तो कराइणो आहे न सम्झो बसि हरू बेसहारो न बणाए की इहा स्वतंत्रता न खसि पोइ पंहिंजे लाइ कंदा त तूं हथ न विझ तूं चुप करे वेही रहो हेॾे होॾे न तक जेकर हे मां साईं खे सहारो ॾियां हे हीअं बि कयां या वॾी भुला थी वञे ॿारनि जी बसि तूं ध्यानु वेही रहो सम्झी वियो न तूं हे अची गुज़री वेंदी ख़बर ई न पवंदी की मां तॾहिं थोरो ख़ुलासो कयुमि तुम चलाओ न त हमाए बुलाई भॻवानु जॾहिं तूं अचे मूंखे वठी अचिजांइ बसि ॼण सड़ु थिए बसि हा अस्वस्थ आहे संत उनखे ठाहे ॾिसणो आहे कपिड़ा लटा मखा विञणो आहे हे त हाणे पखा थिया कंहिं ॻाल्हि में मतां जो सॾु थिए बिल्कुलु गॾु रहणो आहे संत सां जेको गॾु माण्हू रहे न उन पलंग सां या खट सां गॾु जुड़ियो वेठो रहे भई हीअं सॾु कयो न ॿुधो त जीअं हथु हणी करे हीअं उथाए विझनि उन मनुष्य निंड अची वेंदी अखि लॻी वेंदी त जीअं उथी पए पंहिंजी मर्ज़ी सां सुम्हंदी तरीक़ो किथे आहे न वेहण जो तरीक़ो आहे न सुम्हण जो तरीक़ो आहे शिशु किथे थियो न चओ जाॻो भाई खणी आहे त ॾह छा लाइ खपनि उन खट सां चिंबड़े पियो हुजे मथां जीअं साईं शेवा किथे वठंदा बाबो हा हिन ते यादि अची वियो तुम चलाओ न त हमाए बुलाई बसि उहो लॻंदो ई कोन न बसि जेका ज़रूरत आहे बसि असां चयोसीं ओतिरो कर बसि ॿियो वधीक न राम श्री राम आज्ञा तोखे चयो सुम्ह वञी तोखे ॿिए सां ॻाल्हाइणो न आहे सुम्ह न सुम्ह तूं रस्ते में सुम्हणो आहे कंहिं ॻाल्हायो त उनजो मोट जवाबु ॾिनो सां गुफ़्तगू शुरू न कर बसि आज्ञा थी आहे एॾनि संत कंहिं महिल सुम्हंदा तोखे आज्ञा थिया सुम्हण जल्दी उथी आहे तूं सुम्ह उथण जे लाइ न की सुम्हण जे लाइ न हिते भुल थी वञे साईं जन त वेठा अड़े हे छा थो करे तूं आज्ञा जो पालन कर न नथो थिए श्री राम